आशूर जे ॾिहाड़े ते सरहद में माण्हुनि पंहिंजे माइटनि जे क़बरुनि ते हाज़िरी भरी। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल सावन। इस्लाम जी सरबुलंदी लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम समेत करबला जे शहीदनि जी ॾिनल अज़ीम क़ुर्बानी जे मुहर्रमुल हराम जे ॾिहाड़नि में माण्हू पंहिंजे अज़ीज़नि ऐं क़रीबनि जी क़बरुनि ते हाज़िरियूं भरे उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ दुआऊं कंदा आहिनि ऐं क़बरुनि जी पुर मरम्मत ऐं सफ़ाई सुथराई कई वेंदी आहे। सरहद में बि शहरनि ॿाहिरां पंहिंजे प्यारनि ऐं अज़ीज़नि क़रीबनि जी क़बरुनि ते अची हाज़िरियूं भरे सफ़ाई सुथराई करण जो सिलसिलो जारी आहे, जिते केतिरा ई माण्हू क़ब्रुस्तान पहुची करे पंहिंजे प्यारनि जी क़बरुनि जी सार संभाल पिणु लहनि था ऐं उन्हनि जी सफ़ाई सुथराई पिणु कनि था। असां जो महीनो इन करे आयासीं, जो वञूं को साफ़ सफ़ाई तरीक़े सां इन करे आयासीं। असां ते सफ़ाई लायासीं, 12 महीने ताईं सफ़ाई करण ईंदा आहियूं। असां ते 12 महीने ताईं क़ब्रिस्तान ईंदा आहियूं, माना दुआ वुआ घुरंदा आहियूं, वॾनि लाइ इमाम सन लाइ घुरंदा आहियूं, लेपो ॾींदा आहियूं, साफ़ सुथरी जॻह कंदा आहियूं, इन हिसाब सां ईंदा आहियूं, पोइ ख़ैरु ख़ैरात कंदा आहियूं, मिठाई विराईंदा आहियूं वॾनि खे सफ़ाई करण जे लाइ ऐं कुल कलमो ईसाल सवाब जे लाइ शही विराईंदा त ख़त्म। क़दीमी जेको आहे न क़ब्रस्तान आहे, असांजे क़ब्रस्तान जी जेको आहे न इहे ईंदा आहिनि माण्हू 10, 9, 10, 8 जेको आहे न क़ब्रस्ताननि जो लेपो ॾींदा आहिनि ऐं सार संभाल कंदा आहिनि पंहिंजे वॾनि जी जेको आहे न, ऐं ख़त्मो बि ॾींदा आहिनि, दुआ बि घुरंदा। असां पंहिंजे वॾनि जी यादि में क़ब्रस्तान में ईंदा आहियूं ऐं उन्हनि जी क़बर जी सफ़ाई कंदा आहियूं ऐं उन्हनि खे लेपो वग़ैरह ॾींदा आहियूं। ऐं हिते असां ख़ुसूसन जेको आहे मुहर्रम जे करे जेको आहे हिते असां वॾनि जे साले सवाब जे लाइ दुआ घुरण जे लाइ ईंदा आहियूं ऐं हिते जेको आहे शइ विराईंदा आहियूं ऐं ख़ैरु ख़ैरात उन में क़ब्रस्तान में ईंदा आहियूं। 12 महीने मुहर्रम जे महीने में ईंदा आहियूं। 12 महीने वॾनि जे क़ब्रस्तान खे लेपो वेपो ॾियणु ईंदा आहियूं, शयूं वयूं विराईंदा आहियूं, मिठाई बिठाई विराईंदा आहियूं, जेको थी सघंदी आहे। पर गंद कचिरो लॻो पियो आहे, काई जॻह कोन्हे हिते, काई सहूलियत कोन्हे क़ब्रस्तान में, चौधारो बंदि पियो आहे, सफ़ा घुटियो पियो आहे। सरहदवासियुनि जो चवणु हो त मुहर्रमुल हराम जे महीने में पंहिंजे प्यारनि जी क़बरुनि जी सार संभाल लहण ऐं उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआऊं घुरण सां असांखे क़ल्बी सुकून मिले थो। कैमरामैन राणा रियाज़ सां गॾु अब्दुल सावन, आवाज़ TV, सरहद।